नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे टाउन मदीजी मावा के आम ख़बर पिया ॾियूं त पीपी अॻवान ऐं ज़िले शिकारपुर जे चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जी मेज़बानीअ में कमारिया हाउस सराई ते शानदार इफ़्तार डिनर जो एहतमाम कयो वियो। हिन वक़्त तक़रीब में शिकारपुर म्यूनसिपल जा चेयरमैन फ़याज़ महमूद शेख साहब जिन उन सां गॾोगॾु जेके MP आहिनि गड़ी यासीन जा PS नव ते नओं मुंतख़ब ज़िमनी इलेक्शन जे हवाले सां आगा शहबाज़ ख़ान दुरानी उहे हाउस से पहुता आहिनि। सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, एजाज़ अली शाह मछवाणी, तकी अब्बास कमारियो ऐं नजफ़ अली ख़ान कमारियो ईंदड़ महिमाननि खे वेलकम चई रहिया आहिनि। जी नाज़रीन, अव्हां खे अहम ख़बर पिया ॾियूं तराई हाउस कमारिया हाउस सराई तां जिते सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो जी मेज़बानीअ में शानदार इफ़्तार डिनर जो एहतमाम कयो वियो आहे, जिते तालके गड़ी यासीन जा ख़ुसूसन पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻवान भी मदऊ थियल हुआ। हिन वक़्तु आयल महिमान पंडाल में मौजूद आहिनि। इफ़्तारी जूं तयारियूं मुकम्मल आहिनि। इफ़्तार जो मटीरियल महिमाननि जे टेबल ते मौजूद आहे। जी नाज़रीन, मां अव्हां खे अहम ख़बर पियो ॾियां त कमारिया हाउस सराई ते सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो जी मेज़बानीअ में शानदार इफ़्तार डिनर जो एहतमाम कयो वियो हुयो, जिते कमारिया साहबनि जे वेझनि ऐं क़रीबी साथियुनि उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवाननि समेत वॾे तइदाद में शहरियुनि शिरकत कई। इहा लाइव मनाज़िर ॾिसो पिया सचाई न्यूज़ तां, जिते महिमान इफ़्तार जे हवाले सां पंडाल में मौजूद आहिनि। सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जा जनरल सेक्रेटरी भी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ज़िले शिकारपुर जा चेयरमैन भी आहिनि, उन्हनि जी मेज़बानीअ में कमारिया हाउस सराई ते शानदार इफ़्तार डिनर जो एहतमाम कयो वियो, जिते MPA आरिफ़ ख़ान महर ऐं MP आगा शहबाज़ ख़ान दुरानी ऐं उन सां गॾोगॾु जेके शिकारपुर म्यूनसिपल जा चेयरमैन आहिनि फ़याज़ महमूद शेख साहब जिन ख़सूसी तौर ते शिरकत कई। महिमाननि खे सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, सरदार ज़ादा नजफ़ अली ख़ान कमारियो, एजाज़ अली शाह मछवाणी, जनाब इसाक ब्रोही साहब ऐं उन सां गॾोगॾु जनाब तकी अब्बास ख़ान कमारियो साहब ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि कमारिया साहबनि जा क़रीबी उहे महिमाननि खे वेलकम कंदा रहिया। स्टेज ते हिन वक़्तु आगा शहबाज़ ख़ान दुरानी, फ़याज़ महमूद शेख ऐं MP आरिफ़ ख़ान महर नज़र अची रहिया आहिनि। अव्हां खे इहो पिणु ॿुधाईंदा हलूं त तक़रीब इफ़्तार डिनर में इंतिहाई बहितरीन तरीक़े सां इंतज़ामात कया विया हुआ। महिमाननि जी टेबल ते वाफ़र मिक़दार में खाधो ऐं इफ़्तार जो सामान रखियो वियो हुयो ऐं पाणी जूं बोतलूं पिणु मौजूदु हुयूं।